सिंध जो शहर नसीराबाद जिथे भी पूरी सिंध जी मसला साॻिया ई आहिनि मसलनि जे दरमियान थियण वारो हाल भी साॻियो ई आहे। पर इन शहर में रहंदड़नि लाइ हाणे जीअण बीमारियुनि मां तुगी तुगी या फतकी फतकी चढ़ण वारो बणिजी पियो आहे। छो त हिते पाणी उञ उझाइण लाइ न पर बीमारियूं फैलाइण लाइ घर घर पुॼे थो ऐं पका पोढ़ा त छा जवान गभरू ऐं ॿार बि बदबूदार पाणी जी आवेड़ में अची वञनि था, जंहिं करे गंदो पाणी वापराइण सबबि से बीमारियूं खेनि थी पवनि थियूं। अॼोकी रिपोर्ट नसीराबाद वाटर सप्लाई स्कीम सबबि शहरियुनि लाइ वधियल आज़ार मुतलिक़ आहे। अचो त ॾिसूं ऐं ॿुधूं त 18 करोड़नि जे ख़र्च सां ठहियल हिन वाटर सप्लाई स्कीम नसीराबाद जे शहरियुनि सां कहिड़ो कलूर कयो आहे। नसीराबाद शहर जे माहवार 1 करोड़ 20 लख बजेट त बासरनि जी औताकनि ते ख़र्च थिए थी, पर शहर जे 1.25 लख रहवासियुनि खे पीअण जो मिठो पाणी फ़राहम करण लाइ पब्लिक हेल्थ खाते कंबर पारां 18 करोड़ रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई स्कीम तयारु कई वई। 9 साल अॻु हिन रिथा तहत नसीराबाद खां ओभर तरफ़ 11 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ बाड्र शहर मां गुज़रंदड़ राइस केनाल मां पाइप लाइन नसीराबाद शहर ताईं आंदी वई। हिन स्कीम खे नाकारा साबित करण लाइ पहिरें ॾींहुं ई पब्लिक हेल्थ खाते जे ज़िम्मेवारनि ग़लति रिथाबंदी करे शहर अंदरि पाइप लाइन जी जेका विर्छ कई उहा इंतिहाई लापरवाही जो मुज़ाहिरो करण सवाइ ॿियो कुझु न हुई। छो त गटरनि सां गॾे मेन लाइन कढी वई ऐं उते पाइप लॻाया विया जिथे पाणी में प्रेशर पिणु नाले मातर रहियो। नतीजे तौरु पाणी प्रेशर सां तयारु न थियण करे केतिरनि ई इलाइक़नि में पहुचणु पाणी हिन वक़्तु बि महाल बणियल आहे ऐं वरी जिन इलाइक़नि में पाणी पहुचे थो उन पाणीअ में वरी नालियुनि जो गंदो पाणी बि गॾियल आहे। अहिड़ी सूरत हाल ते सिंध टीवी न्यूज़ सां शहरियुनि सिहत खाते सां लाॻापियल डॉक्टरनि ऐं शहर जे एडमिनिस्ट्रेटर ॿुधायो त ईंदड़ पाणी निहायत ई बदबूदार आहे। पानी पहुचे ई कोन थो, कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे, कॾहिं टाइम ई को कोन्हे हिन पाणी अचण वञण जो। पाणी अचे थो त राति जो 11, 12, 1 बजे थो अचे, को टाइम कोन्हे। शहर जी राति जागी जागी माण्हू थकिजी थो पए। पाणी पीअण जे लाइक़ बि न आहे, पाणी अचे थो त ख़राबु थो अचे, हुन में गटर जी धप खई थी वञे, सफ़ा वापरायूं नथा, पैसनि ते पाणी पिया था वठूं। स्कीम ही नाकाम आहे, जेका बि अचे थी कम जी हड़प कयूं था पाण। न पाणी पहुचे ई कोन थो, बस बेकार आहे, बदबूदार आहे, ख़राबु आहे, का बि सहूलियत न आहे, बस टाइम ई कोन्हे पाणीअ जो। पाणी जे हवाले सां जेको आहे सो तमामु ख़राबु असांजे नसीराबाद शहर में वॾो आज़ार आहे। पाणी जेकॾहिं अचे बि थो त हुन में बैक्टीरियाज़ ऐं उहो जेको आहे पीअण जे लाइक़ु न आहे ऐं ॿियो कंहिं कम जे लाइक़ु न आहे। पाणी पीअण सां माण्हू खे वॾी डायरिया वग़ैरह ॿियूं ॿिए क़िस्म जूं बीमारियूं थियनि थियूं। असांजी टीम खे इल्तिजा आहे त हिनखे महिरबानी करे पाणी खे चेक वग़ैरह कराए ऐं पाणी सुठो मुहैया करे। नसीराबाद वासियुनि खे हीअ स्कीम शुरू थियण खां अॻु जेके हर घर में मिठो पाणी हर वक़्तु मौजूदु हुजण जा ख़्वाब ॾेखारिया विया हुआ, उहे ख़्वाब अॼु केतिरा न भवाइता साबित थिया आहिनि, जंहिंजो अंदाज़ो हिन डॉक्टर जी ॻाल्हियुनि मां करे सघिजे थो। डॉक्टर रमेश लाल जो चवणु आहे त वाटर सप्लाई जी हिन स्कीम ज़रिए मिलंदड़ पाणी वापराइण सबबि टाइफाइड ऐं हेपाटाइटिस ए जो मर्ज़ आम थी वियो आहे। हू ॿुधाए थो त रोज़ानो 30 खां 40 पाणी पीअण करे मुतासिर मरीज़ संदसि क्लिनिक ते अचनि था। मोस्टली असां जेके नसीराबाद में केस ॾिठासीं से हेपेटाइटिस ए जा, टाइफाइड ऐं गैस्ट्रो जा ॾाढी थी। पर पोइ असां जॾहिं जांच कईसीं ख़बर पई त जिन माण्हुनि जेको आहे सो वाटर सप्लाई जो पाणी इस्तेमालु कयो आहे उन्हनि खे टाइफाइड थी ऐं हेपेटाइटिस ए थी। पहिरीं त असां ॾाढो परेशान थी वियासीं त हीअ सीज़न ई न आहे टाइफाइड जी, हीअ सीज़न ई न आहे हेपेटाइटिस जी, त इहा हिनमहिल हिन सीज़न में कीअं थी। पोइ जॾहिं ख़बर पई त असांखे त जंहिं बि वाटर सप्लाई जो पाणी इस्तेमालु कयो आहे उन्हनि खे इहा थी आहे। पोइ जॾहिं वाटर सप्लाई पाणी असां ॾिठोसीं त उन में काफ़ी जेको आहे सो नालीअ जो पाणी मिक्स थियल हुयो, जंहिंजे करे हीअ बीमारी ॾाढी थी आहे। असांजी त इहा ई अॻु में असां 2-3 दफ़ा जेको आहे सो MS साहिब खे नसीराबाद खे रिक्वेस्ट कईसीं त साईं तव्हां हिन ते कुझु एक्शन वठो, कुझु तव्हां हिननि ते जेको आहे सो पब्लिक हेल्थ वारनि खे तव्हां चओ। टीम वारनि खे असां अॻु में बि रिक्वेस्ट कईसीं, अॻु में बि असां लेटर लिखियासीं, पर हिनमहिल ताईं अञा ताईं कुझु बि तदारक न थियो आहे। सो महिरबानी करे इन ते कुझु को एक्शन खयो वञे। इन जी पाइप लाइनियूं जेके बि आहिनि इन्हनि खे रीचेक कयो वञे। जेके बि शहर जी पाइप लाइनियूं आहिनि उन्हनि में नालीअ जो गंदो पाणी उन में मिक्स थो थिए पियो। काफ़ी माण्हू असां वटि अहिड़ा बि माण्हू अची था दाऊं कनि त जेके थिए सुबुह असां निमाज़ पढ़ूं था, असां वज़ू कयूं था, उहो बि असां नापाकाई थिए पई, कीअं असां वञी निमाज़ पढ़ूं, ॿारनि खे असां पाणी कीअं पीआरियूं। पर हाणे ॿियो ठहियो पाणी त खणी असां ॿाहिरां भरायूं था पीअण लाइ, पर जेको माण्हू गुरड़ी थो करे उनखे बि टाइफाइड थी पए पई। सो महिरबानी करे हिन जे लाइ कुझु को तदारक कयो वञे। असांजी DCA साहिब खे बि इहा ई रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे हिन ते को एक्शन खयो वञे। वाटर सप्लाई स्कीम पब्लिक हेल्थ खाते कंबर जी निगरानी हेठि 18 करोड़ रुपयनि जी लागत सां कमीशन ते तयारु करे टाउन कमेटी नसीराबाद हवाले कई वई। पब्लिक हेल्थ
कंबर जे ज़िम्मेवारनि 18 करोड़ रुपयनि जी स्कीम ते 35% कमीशन यानी 6 करोड़ 3 लख रुपया हड़प करे हिन स्कीम खां पाण खे आजो करे छॾियो आहे। पर सवाल इहो आहे त आख़िर 1.25 लख शहरियुनि जी सिहत सां रांदि खेॾण जो आख़िर ज़िम्मेवार कंहिंखे करार ॾिजे ऐं हिन शइ जो नोटिस केरु वठंदो। हिन वक़्तु वाटर सप्लाई जा पाइप मुख़्तलिफ़ घिटियुनि में टुटल आहिनि, जंहिं करे नालियुनि ऐं गटरनि जो गंदो पाणी वाटर सप्लाई जे पाइपनि में दाख़िल थी चुको आहे ऐं नतीजे तौरु अहिड़ो पाणी वापराइण करे हर ॿियो शहरी कंहिं न कंहिं बीमारी जी लपेट में आहे। महीनो ॿ थी वियो आहे जेके अॻु में मूंखे मां 15 ॾींहं इलाजु खाधो हो, मूंखे छॾे वई, वरी हाणे 2-3 ॾींहं थींदा मां पाण खे महसूसु कयो टेम्परेचर, पोइ मां वरी डॉक्टर साहिबु हुयो, मां हुनखे ॾेखारियूं, टेस्टियूं लिखियूं, उन टेस्ट में सिर्फ़ु टाइफाइड जेका निकिती आहे, जेको वरी मां डॉक्टर साहिबु वटि आयो आहियां इलाज लाइ। इहो कीअं साबित थियो त टाइफाइड तव्हांखे पाणीअ जे करे ई थी आहे? बसि पाणी आहे, ख़राबु पाणी आहे। जेको फर्स्ट वाटर सप्लाई शुरू थियो हुयो त माना तमामु मिठो ऐं साफ़ु पाणी हुयो, हाणे पाणी आहे उहो पाणी तमामु ग़लति आहे, ॿारो पाणी आहे, कोड़ो पाणी आहे, हुन में जरासीम के अंदरूं के मिक्स थी विया आहिनि, अलाए को या पाइप फाटी विया आहिनि उन्हनि जा, उहे मरमत कोन था कनि। हिन करे पाणी वापराइण जे करे असांखे इहो ई, मां डॉक्टर साहिब सां बि राब्तो कयो, उन चयो त पाणी जे करे इहो मसइलो थिए थो, पाणी तव्हां इहो यूज़ न कयो, तव्हां न नलके जो या मिनरल वाटर कयो, वॾो मसइलो आहे पाणी जो। नसीराबाद टाउन कमेटी जी आमदनी हूअं त 1 करोड़ 20 लख आहे, जेका रक़म पगारूं कटे बाक़ी शहर जा मसइला हल करण ते ख़र्च थियणु खपे। पर शहर में अहिड़ा 50 जो लॻभॻि वाटर सप्लाई जा कनेक्शन आहिनि, जिन जी मरमत करण सां नालियुनि ऐं गटरनि जो गंदो पाणी वाटर सप्लाई जी पाइप लाइननि में दाख़िल न थींदो ऐं शहर जा 1.25 लख रहवासी मोतमार बीमारियुनि जी आवेड़ में अचण खां बची सघंदा। जन मुतलिक़ टाउन कमेटी वारा इहो मञण लाइ त राज़ी आहिनि त कमु न थियो आहे, पर अमली तौरु कमु करण खां बि लाचारी ज़ाहिर कनि था। बिल्कुलु तव्हांजो चवणु बिल्कुलु बचा आहे त मां जे इलाइक़ो चार्ज वरिती आहे, मूंखे 2 महीना थिया आहिनि, 2 महीननि में एडमिनिस्ट्रेटिव चार्ज मां वरिती आहे बराबरि। इहा तव्हांजो चवणु त पाइप लाइन में जेको काथो फाटल आहे उनजे करे मिठे पाणी में गंदो पाणी मिक्स थिए थो, किथे किथे हो त उन में काफ़ी तव्हांजे जरासीम था अचनि, पाणी कितिरो थो थिए, उहो मां पाण बि ॾिठो। हिते जेके नसीराबाद में आस पास में हुया असां काफ़ी पाइप लाइन तव्हांखे वाटर सप्लाई इंस्पेक्टर बरकत शेख आहे, मां उन खां बीह करे मां पाण ठाराइनि। बाक़ी जेका वाटर सप्लाई असल में अचे थी बाटाए खां, बाटाए हितां खां तव्हांखे तक़रीबन 20-25 किलोमीटर परे आहे, उहा बि मां पाण विज़िट करे आयो आहियां। त उन में काफ़ी हद तव्हां पाइप लाइन पुराणी पियल आहे, उहा डैमेज थियल आहे। अंडरग्राउंड पाइप लाइन के 12 इंच कतरा के 10 इंच विकिरो आहे, को 4 इंच विकिरो आहे पाइप लाइन, काथूं काफ़ी हंधूं डैमेज थियल आहे। उन में वॾी ॻाल्हि आहे त उहा अंडरग्राउंड आहे। उन में मां सब इंजीनियर खे वठी वियुमि, वाटर सप्लाई इंस्पेक्टर खे वठी वियुमि, उन्हनि खे मां सब इंजीनियर खे चयो आहे त स्टडी कराए सखरमूं ॿाहिरि जेको एक्सपर्ट आहिनि हिननि जा जेके ठाहींदा आहिनि, हिननि जो जेको सामान आहे उहो बि हितां नसीराबाद जा लाड़काणे में न अवेलेबल न आहे सखर मां। उन्हनि खे असां घुरायो आहे, इनशाला त मथे महीने खां या 15 ॾींहंनि 20 ॾींहंनि में इनशाला इहो कमु असां शुरू कराईंदासीं। मां डीसी साहिब खे ॿुधायो आहे, डीसी साहिब बि आया, डीसी साहिब खे ख़बर आहे, डीसी साहिब मूंखे मोकिलियो, मां सॼी डीसी साहिब खे हक़ीक़त ॿुधाई आहे। इनशाला त 15-20 ॾींहंनि में या महीने अंदरि इम्प्रूवमेंट, त केतिरी इम्प्रूवमेंट। नसीराबाद म्यूनिसिपल में ईंदड़ माहवार करोड़ें रुपया शहर जी सफ़ाई ते ख़र्च थियण बजाए म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जी हड़वसण बि करण में ख़र्च थियनि था। तंहिं करे हुकूमत खे घुर्जे त नसीराबाद जे 1.25 लख शहरियुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ ॾेई खेनि बदबूदार ऐं बीमारियूं पैदा कंदड़ पाणी वापराइण खां बचाए ऐं वाटर सप्लाई स्कीम ते अॾावत खां पाणी सप्लाई ताईं जी थींदड़ करप्शन जो नोटिस वठे त जीअं नसीराबाद वासी सुख जो साहु खणी सघनि।